सो अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त MS ऑफिस असां कीअं इम्प्रूव करे सघूं था। मतिलबु जॾहिं असां कंहिं बि ऑफिस में कमु करण जे लाइ एल कीअं थींदासीं ऐं असांखे कहिड़ियूं शयूं सिखणु घुरिजनि जॾहिं असां ऑफिस खे जेको बि टास्क हुजे, जेको कमु हुजे, उनखे असां परफॉर्म करण जे लाइ असांखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जे बारे में नॉलेज हुजणु घुरिजे। त अॼु असां हिन ट्यूटोरियल में सिखंदासीं त असां कहिड़ियूं शयूं इम्प्रूव करणु घुरिजनि जीअं असां ऑफिस जो कमु ईज़ीली करे सघूं। अगरि असां ऑफिस जो जॉब था वठणु चाहियूं या असां ऑफिस में कमु था करणु चाहियूं त असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं इम्प्रूव करणु घुरिजनि, उहे अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। लेट्स सी। वेलकम बैक, दिस इज़ साहिल चांडियो। सो अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त सभ खां पहिरियां तव्हांखे MS ऑफिस खे इम्प्रूव करणु घुरिजे। MS ऑफिस कहिड़ी बि हुजणु घुरिजे, पर जेका एडवांस हुजे, या तव्हां कहिड़ी बि ऑफिस सिखणु चाहियो त उनखे सिखी करे उनखां बाद में तव्हां ऑफिस जो कमु ईज़ीली करे सघो था। जेके मेन कंपोनेंट आहिनि MS ऑफिस जा, माइक्रोसॉफ्ट ऑफिस जा, उहे आहिनि MS वर्ड आहे, MS एक्सेल आहे, MS पावर पॉइंट आहे, MS पब्लिशर आहे या MS एक्सेस चई सघो था। त इहे सभु शयूं तव्हां इम्प्रूव कंदव तॾहिं तव्हां ऑफिस जे कम खे प्रॉपर तरीक़े सां, टास्क खे जेको बि तव्हांखे ऑफिस में कमु ॾिनो वेंदो उहो तव्हां प्रॉपर वे सां करे सघो था। त सभ खां पहिरियां जेके MS ऑफिस जा कंपोनेंट आहिनि, MS ऑफिस जे कंपोनेंट में पहिरियों आहे MS वर्ड। MS वर्ड में तव्हांखे जीअं सभ खां पहिरियां कंपोनेंट आहे MS वर्ड, त MS वर्ड में तव्हां कहिड़ियूं शयूं इम्प्रूव करे सघो था जीअं तव्हां ईज़ीली पंहिंजो टास्क परफॉर्म करे सघो। यानी कि MS वर्ड में तव्हां जीअं एप्लीकेशन्स हूंदा आहिनि, या तव्हां एप्लीकेशन्स या तव्हां होम मेमोस ठाहे सघो था MS वर्ड में। त MS वर्ड जी मदद सां जेके तव्हां एप्लीकेशन्स वग़ैरह ठाहींदव उहे तव्हां MS वर्ड में ठाहे सघो था। उनखां पोइ तव्हां MS एक्सेल आहे, माइक्रोसॉफ्ट एक्सेल। माइक्रोसॉफ्ट एक्सेल में तव्हां जेके फार्मूलनि जो जेको बि टास्क हूंदा उहो तव्हां परफॉर्म करे सघो था MS एक्सेल जी मदद सां। मतिलबु तव्हांखे MS एक्सेल ईंदी तॾहिं तव्हां जेके बि लिस्टियूं वग़ैरह जेके तव्हां ऑटोमेटिकली ठाहिणु चाहियो था उहे ठाहे सघो था। तव्हां उन में ह्यूज नालनि जी जेका डेटाबेस ठाहे सघो था ऐं तव्हां उन्हनि जी मदद सां तव्हां एप्लीकेशन सैलरी स्लिप ठाहे सघो था, अकाउंट ठाहे सघो था, या तव्हां बिल ठाहे सघो था MS एक्सेल जी मदद सां। मतिलबु त MS एक्सेल तव्हांजी ॾाढी कम जी आहे एज़ कम्पेयर टू कम जा त सभु आहिनि, सभु तव्हांजा टास्क परफॉर्म करे सघो था MS एक्सेल जी मदद सां। उनखां पोइ आहे पावर पॉइंट। पावर पॉइंट में तव्हां जेके बि स्लाइड शो प्रोग्राम आहे जंहिंजी मदद सां तव्हां प्रेज़ेंटेशन्स ठाहे सघो था। अगरि फॉर सपोज़ तव्हांखे ऑफिस जो मैनेजमेंट या ऑफिस जो टास्क परफॉर्म करण जे लाइ तव्हांखे कोई चए थो त तव्हांखे प्रेज़ेंटेशन ठाहे ॾिए त तव्हां उनखे प्रेज़ेंटेशन ठाहे ॾींदव। उन जी मदद सां तव्हां प्रेज़ेंटेशन्स ठाहे सघो था ऐं प्रेज़ेंटेशन जी मदद सां तव्हां जेको बि टास्क हूंदो तव्हां उहो डिफाइन करे सघो था स्लाइड शो प्रोग्राम मां, जेको पावर पॉइंट आहे। मीन्स कि तव्हां प्रेज़ेंटेशन ठाहे ऐं तव्हां अॻियां शो कराईंदव पंहिंजे बॉस जे या तव्हां कंपनीज़ जे हायर अथॉरिटीज़ जे अॻियां। उनखां पोइ आहे पब्लिशर। पब्लिशर में तव्हां छा कंदा आहियो? पब्लिशर में तव्हां डिज़ाइन ठाहींदा आहियो। डिज़ाइन मीन्स तव्हां जीअं पम्फलेट्स हूंदा आहिनि, शादी कार्ड्स हूंदा आहिनि, ग्रीटिंग कार्ड्स हूंदा आहिनि, इहे सभु तव्हां ठाहींदा आहियो पब्लिशर्स में। पब्लिशर्स जी मदद सां जीअं तव्हांजो एप्लीकेशन्स फॉर्म थी विया, जेके नॉर्मली तव्हां कंहिं बि सेंटर्स ते कंहिं बि स्कूल में वेंदा आहियो त उन में तव्हांजा जेके फॉर्म्स ठहियल हूंदा आहिनि उहे तव्हांजा पब्लिशर्स में ठहियल हूंदा आहिनि। इट मीन्स तव्हांखे पब्लिशर्स बि अचणु घुरिजे तॾहिं तव्हां पंहिंजो टास्क ईज़ीली कंहिं बि ऑफिस टास्क में परफॉर्म करे सघो था। उनखां पोइ आहे माइक्रोसॉफ्ट एक्सेस। यानी कि जेके बि तव्हां डेटाबेस ठाहिणु था चाहियो, तव्हां डेटाबेस कीअं ठाहींदव? माइक्रोसॉफ्ट एक्सेस जी मदद सां। मतिलबु तव्हांखे माइक्रोसॉफ्ट एक्सेस ईंदी तॾहिं तव्हां जो बि टास्क हूंदो उहो तव्हां परफॉर्म करे सघो था माइक्रोसॉफ्ट एक्सेस जी मदद सां। मीन्स कि तव्हां डेटाबेस ठाहींदव ऐं डेटाबेस तव्हां सॼो टेबल सी फॉर्मेट में तव्हां ठाहे सघो था माइक्रोसॉफ्ट एक्सेस में। ही छा आहिनि? तव्हांजा ऑफिस टास्क जे लाइ परफॉर्म करे सघो था। अगरि तव्हां कंप्यूटर ऑपरेटर था किथे बि थियणु चाहियो, तव्हांखे फ़ोटोशॉप बि अचणु घुरिजे। मीन्स तव्हांखे एॾो फ़ोटोशॉप बि अचणु घुरिजे तॾहिं तव्हां पंहिंजो टास्क परफॉर्म करे सघो था। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हांखे जेका टाइपिंग आहे, टाइपिंग खे बि इम्प्रूव करणु घुरिजे। तव्हांखे टाइपिंग बि लाज़मी अचणु घुरिजे, पोइ तव्हांजी सिंधी हुजे, उर्दू हुजे या इंग्लिश हुजे, उन में बि तव्हांखे स्पीड लाज़मी हुजणु घुरिजे। जॾहिं तव्हांजी टाइपिंग स्पीड हूंदी तव्हां ऑफिस जो कमु प्रॉपर वे सां करे सघो था। मतिलबु त जेके बि तव्हां शयूं ऑफिस जे टास्क लाइ परफॉर्म करण जे लाइ तव्हांखे डिफरेंट वे सां MS ऑफिस सिखणी पवंदी। MS वर्ड थी वई, MS एक्सेल थी वई, MS पावर पॉइंट थी वई, इहे तव्हांजा 3 मेन कंपोनेंट्स आहिनि। MS ऑफिस में जेके मेन कंपोनेंट्स आहिनि उहे आहिनि माइक्रोसॉफ्ट वर्ड, माइक्रोसॉफ्ट एक्सेल, माइक्रोसॉफ्ट पावर पॉइंट। ही तव्हांखे 3 लाज़मी अचणु घुरिजनि तॾहिं तव्हां ऑफिस जो जेको बि टास्क हुआ उहो प्रॉपर वे सां कंप्लीट करे सघो था। छो त तव्हांखे एप्लीकेशन्स ठाहिणी पवंदियूं, फार्मूला अप्लाई करणा पवंदा ऐं प्रेज़ेंटेशन्स ठाहिणी पवंदियूं। त ही असांजा 3 कंपोनेंट्स
लाज़मी तव्हांखे अचणु घुरिजनि, तॾहिं तव्हां ऑफिस जो टास्क जेको बि हूंदो उहो प्रॉपर वे सां कंप्लीट करे सघो था। अगर असांजो वीडियो पसंदि आयो हुजे प्लीज़ शेयर ऐं लाइक कयो ऐं दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। थैंक यू फॉर वॉचिंग।